सर मूंखे पाण NICVD ते उन्हनि जे इलाज ते उन्हनि सभिनी शयुनि ते काफ़ी गुफ़्तगू कई आहे। जेकॾहिं आउं जी पंहिंजी पर्सनल लाइफ ते अचां त मूंखे तव्हां पंहिंजी फैमिली जे बारे में कुझु ॿुधाइजो। असांजो वॾो साईं मीरा मोहम्मद शाह 10 साल सिंध बॉम्बे असेंबली जो स्पीकर हो 10 years बिफोर पार्टीशन 1935 खां 1945 बिफोर पाकिस्तान। उन खां पोइ पाण खे जिना साहब मिनिस्टर भी कयो काफ़ी टाइम। पोइ मुंहिंजो वालिद साहब हुआ उहे सेनेटर बि भुट्टे साहब जा पार्टनर हूंदा कंटेम्पररी भुट्टे साहब जा उन पीपल्स पार्टी जॾहिं ठही उन ज़माने खां वठी हिकिड़ो हाला कॉन्फ्रेंस थी उन में पाण मॉडरेटर हुआ वो पीपल्स पार्टी जो पहिरीं कॉन्फ्रेंस हुई पहिरियों इनिशियल दौर वो बाबा सेनेटर भी हो डिप्टी स्पीकर भी हो। उन खां पोइ मुंहिंजो वॾो भाउ नवीद कमर वो भी पीपल्स पार्टी में रहिया आहियूं हमेशह। अच्छा इहो असांजो सॼो पंहिंजो ज़मींदारी ऐं पॉलिटिकल सेटअप रहियो। वरी मुंहिंजी पुफी जेका आहे मुंहिंजो वालिद साहब हिकिड़ी भेण पुफी उहा डॉक्टर आहे गायनेकोलॉजिस्ट आहे प्रोफेसर आफ्ताब मुनीर ॿाहिरि में सिंध में इलाही मशहूरु आहे हैदराबाद में सॼी ज़िंदगी प्रैक्टिस कई अथसि हाणे ऑलमोस्ट रिटायर्ड आहे पर उनजी सर्विसिस भी इलाही एप्रिशिएट कयूं थी वञनि। ऐं सो आउं ॿियो डॉक्टर थियुसि फैमिली में नंबर 2। सो जंहिं सियासत न कई जंहिं मेडिसिन कई। मुंहिंजो नंढो भाउ आहे हिकिड़ो उहो वकील बि आहे बाबा वकील हूंदो सुप्रीम कोर्ट जो लॉयर हूंदो नंढो भाउ उहो वकील बि आहे। हैदराबाद में असांजो ज़िंदगी गुज़री चाइल्डहुड हैदराबाद सेंट बोनावेंचर्स हाई स्कूल हैदराबाद में आउं पढ़ियसि पोइ उते ई कैंटोनमेंट कॉलेज पोइ लियाकत मेडिकल कॉलेज में MBBS कई। बहरहाल हैदराबाद तमामु बहितरीनु शहर हूंदो ऐं असीं उते बेधड़े घुमंदा हुआसीं। सर अञा बि आहे हैदराबाद में जेको सुकून आहे न उहो ॿियो किथे न आहे। बिल्कुलु हैदराबाद असां तमामु घणो मूं त इंजॉय कयो हैदराबाद पंहिंजो चाइल्डहुड हिकिड़ो बहितरीनु हूंदो हलंदा घुमंदा हुआसीं। मतिलबु सुबुह जो उथी ऐं जॉगिंग कंदो हुउसि कलाक कॾहिं बि को बि कहिड़े क़िस्म जो फ़िक्र न हूंदो ऐं हिकिड़ो साफ़ु सुथिरो सुठो शहर हूंदो हवाऊं हूंदियूं हुयूं शाम जो बहितरीनु हवा लॻंदी ऐं दोस्त यार बि जेके हाणे बि आहिनि नंढे हूंदे वारा ई दोस्त ख़ासि तौर सां ज़्यादा गॾु रहंदा आहियूं उहे सभु हैदराबाद जा आहिनि। पोइ उतां लियाकत मेडिकल कॉलेज मां MBBS करण खां पोइ हलियो वियुसि अमेरिका। पोइ अमेरिका मां ट्रेनिंग कई पोइ अमेरिका मां वरी कार्डियोलॉजी फेलोशिप कई त उहा कैनेडा बि वियुसि उन जे लाइ मिगिल यूनिवर्सिटी तमामु सुठी मशहूरु यूनिवर्सिटी आहे। पोइ हिकिड़ी फेलोशिप मूं इंटरवेंशनल कार्डियोलॉजी में बि कई। त 2 फेलोशिप्स कयूं उन खां अलावा अमेरिकन सिस्टम में छा आहे त तव्हांखे पहिरीं मेडिसिन करणी थी पए 2 साल पोइ इंटरनल मेडिसिन कई हिकिड़ो साल प्रैक्टिस बि कयो इंटरनल मेडिसिन पर शौक़ु कार्डियोलॉजी होसि इन करे वरी पोइ कैनेडा हले वियुसि उते कार्डियोलॉजी कई। पर जॾहिं मुंहिंजी ख़तमु थी फेलोशिप उन ॾींहुं आउं वापसि अची वियुसि पाकिस्तान। छो त कर मुंहिंजा ॿार उते पैदा थिया ऐं उहे अञा नंढड़ा हुआ सो उन्हनि जे लाइ आसान हो मूव करणु जे उन्हनि खे आउं उते रखां त पोइ मुंहिंजे लाइ अचण में मुश्किल थी वञे। बाक़ी मक़सदु मूं तव्हांखे ॿुधायो त जेको ऐं इहो मक़सदु हक़ीक़त में हुते वञण खां पोइ हुते जॾहिं माण्हू ॾिसे थो सॼो दुनिया खे तव्हांजो दिमाग़ु काफ़ी खुले थो पंहिंजा यादि अचनि था। एग्ज़ैक्टली त इन करे बसि फेलोशिप ख़तमु करे ऐं जेको आहे पाकिस्तान वापसि अची वियुसि। पोइ मूं काफ़ी जेको आहे न साल हिकिड़ो स्ट्रगल कयो मूंखे त नौकिरी मिले हिते जी पाकिस्तान में नौकिरी किथां मिलंदियूं हालांकि मुंहिंजो इन्फ्लुएंस बि इलाही हो पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुई पर पोइ साल लॻो मूंखे। ऑगस्ट 94 में आउं आयुसि सितंबर 95 में मूंखे जॉब मिली NICVD पर यको NICVD उन वक़्त खां वठी NICVD कई ऐं वॾी ख़ुशी आहे त NICVD खे काफ़ी चेंज करे छॾियो। NICVD हाणे उहो NICVD न आहे जेके मूं जॉइन कयो हो। हाणे NICVD में सब डिपार्टमेंट्स असां वटि असां हींअर बिल्कुलु हाल में असांखे हिकिड़ी छोकिरी मिली प्रोफेसर न्यू जर्सी मां आई इमेजिंग में। हाणे कार्डियोलॉजी में जेको हाणे घणो कमु आहे न इमेजिंग में आहे जीअं MRI आहे CT स्कैन्स आहिनि हाणे टेस्ट सभु उन्हनि ते थियनि पिया।
हाणे जेको एंजियोग्राफियूं हे हो इहे आहिनि अञा ताईं, पर इहो वक़्तु ईंदो त इहे सभु कम जेको आहे न, रेडियोलॉजी जेका आहे उहा तक़रीबन सॼी इमेजिंग में हली वई आहे। त पोइ उनखे असीं वठी आयासीं, असांजी ख़ुशी आहे त उहा आई हिते, पोइ मूं हुनखे सॼो डिपार्टमेंट ठाहे ॾिनो। MRI बि आहे NICVD में, CT स्कैन्स आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं एको मशीन्स आहिनि, हाईली स्पेशलाइज़्ड। तव्हां ॾिठो हूंदो हीअं तव्हांजे विया हूंदो NICVD में, इमेजिंग डिपार्टमेंट नओं ठहियलु आहे, बिल्कुलु नओं ठहियलु आहे। लास्ट को साल कोन थियो हूंदो, त इक्विपमेंट बि सभु लॻाए करे इमेजिंग खे तमामु अपग्रेड कयो। उन खां अलावा इलेक्ट्रोफिजियोलॉजी जो सिस्टम आहे, हर स्टेट ऑफ द आर्ट शइ आहे इलेक्ट्रोफिजियोलॉजी में। पोइ ॿारनि जो पीडियाट्रिक्स वॾो डिपार्टमेंट आहे, पीडियाट्रिक ICU तव्हां विज़िट कयो, बहितरीनु ॾाढो सुठो ठहियलु आहे, हुते डॉक्टर्स बि इलाही सुठा डेडिकेटेड आहिनि। उन खां पोइ हिकिड़ो तमामु बहितरीनु असां प्रोग्राम जेको शुरू कयो, स्ट्रोक जो, फालिज जो इलाजु। हा बिल्कुलु, उहो बि इहो तव्हां जेको आहे न ज़रूरु अवेयरनेस पैदा करियो इन प्रोग्राम जे बारे में, छो त कर जेको माण्हू NICVD सोचे थो उहो सिर्फ़ु दिलि खे सोचे थो। हा, पर इहो असां इन करे बि कयो, जो केरु करे ई कोन पियो। सही ॻाल्हि आहे। हा, केरु करे ई कोन पियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे हार्ट अटैक में त वर्स्ट छा आहे, चलो अलाह न करे डेथ थी वञे, ठीकु आहे न, ठीकु आहे, शॉक थिए थो फैमिली खे, पर अच्छा फालिज जो मरीज़ सॼी उमिरि बिस्तरे तां सां पियो आहे। सही ॻाल्हि आहे। इट्स डेवस्टेटिंग। हा, इन करे इहो असां कयो प्रोग्राम स्टार्ट। इहो ज़रूरु अवेयरनेस स्पेशली असांजे ॿाहिरि जे माण्हुनि में अचणु खपे, त जंहिंखे ख़ुदा न ख़ास्ता फालिज थिए थो, घर में न वेठा हुजो, सिधो फटाफट। हाणे हिन वक़्तु सिर्फ़ु 3 जॻहियुनि ते थिए थो, हिकिड़ो कराची, टंडो मोहम्मद ख़ान ऐं सखर। हिन 3 जॻहियुनि ते मां किथे बि पहुची वञो फ़ौरन त इंशाअल्लाह तव्हां फालिज रिवर्स थी थो वञे ऐं बिल्कुलु माण्हू बिल्कुलु नॉर्मल थिए। इहे तमामु हिकिड़ो जेको आहे न जेको सेटिस्फाइंग प्रोसीजर आहे जंहिंमें। हा, त NICVD हाणे फालिज जो इलाजु करे थी। इन करे वरी चवां पियो ताकी माण्हुनि खे ख़बर पए, घटि ख़बर हूंदी आहे माण्हुनि खे त थिए थो। हार्ट जो त ख़बर आहे सभिनी खे, इहा ख़बर न आहे त फालिज जो बि थिए थो। सो अवेयरनेस जा प्रोग्राम्स कनि था NICVD वारा, इन करे इनशाला। सो स्टेट ऑफ द आर्ट आहे NICVD कराची या सखर या टंडो मोहम्मद ख़ान। अच्छा, इन खां अलावा चेस्ट पेन यूनिट्स बि आहिनि NICVD जा। इहे तव्हां लाइ ॾिठा आहिनि या न, 17 त रुॻो कराची में आहिनि। उन में फर्स्ट एड मिले थी। हा, जेको पेशेंट आहे जंहिंखे चेस्ट पेन थिए थो या साह मुंझे थो, उहो फ़ौरन जेको आहे न उते हलियो वञे, इमीडिएटली फर्स्ट एड केयर मिले थो। जे हार्ट अटैक आहे या सीरियस इशू आहे त उनखे शिफ्ट था कनि।